तो दोस्तों पाण आज मैथमेटिक्स में ऑपरेशन सीखतासीं अनि वो ऑपरेशन हुंदा फ्रैक्शन दे। ऑपरेशन मैथमेटिक्स में की हुंदा है जेके पाण सिंपल क्वेश्चन हल कंदा आहियूं जंहिंमें प्लस माइनस ऐं मल्टीप्लिकेशन जेकी शयूं हूंदियूं आहिनि इन्हनि सभिनी शयुनि खे को बि हुजे पाण यूनियन करियूं या इंटरसेक्शन करियूं इहे सभु मैथमेटिक्स में हिनखे ऑपरेशन चइबो आहे। जेको डॉक्टर आहे न उहो न हिनखे पाण सिंप्लीफाई कंदा। मैथ मीन्स कंहिं शइ खे सिंपल करणु सादो करणु हुनखे त उन में चइबो ऑपरेशन। अॼु पाण सिखंदासीं फ्रैक्शन में कहिड़ा ऑपरेशन हूंदा आहिनि उहे चार ऑपरेशन आहिनि बेसिक जेके अॼु तव्हांखे सेखारींदुमि। कंहिं नंबर खे इक्वल पार्ट्स में डिस्ट्रीब्यूट करण खे फ्रैक्शन चइबो। ही फ्रैक्शन आहे, ही न्यूमरेटर हो या डिनोमिनेटर। हाणे पाण अचूं था वधीक फ्रैक्शन जे अंदरि उनमें ऑपरेशन कहिड़ा कहिड़ा आहिनि। ऑपरेशन जेको हूंदो आहे मैथ में उन जो मुराद आहे ऑपरेशन मैथ में आहिनि बेसिक ऑपरेशन आहिनि एडिशन, मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन एंड सबट्रैक्शन। ये चार बेसिक मैथ जा जेके अलजबरा जो इंट्रोड्यूस भी ॾियनि था ऐं फ्रैक्शन में पाण ही चार ही ऑपरेशन हल कंदासीं। ठीक है, तो पहिरियों ऑपरेशन आहे पंहिंजो एडिशन। के बि ॿ फ्रैक्शन नंबर खणो, ही हिकिड़ो फ्रैक्शन नंबर आहे प्लस ही ॿियो फ्रैक्शन नंबर आहे 3/2 प्लस 5/4। हाणे ॿिन्ही खे पहिरियों ऑपरेशन पाण करियूं था एडिशन। हिते ऑपरेशन आहे एडिशन। अच्छा, एडिशन कीअं थींदी? हिकिड़ो लेंदी प्रोसेस आहे जंहिंखे पाण एलसीएम चवंदा। हिन ॿिनि हेठि जेके नंबर आहिनि डिनोमिनेटर इन ॿिन्ही जो एलसीएम कढण खां पोइ हिन सां डिवाइड करे हिन सां मल्टीप्लाई करण हिकु लेंदी प्रोसेस आहे। आउं शॉर्टकट तरीक़ो ॿुधायां थो त हिन पहिरें नंबर खे फर्स्ट डिनोमिनेटर खे सेकंड डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई करियो 3 × 4। हिते जेको ऑपरेशन हुजे उहो लिखो प्लस हुजे या माइनस हुजे। अच्छा, पोइ सेकंड न्यूमरेटर से फर्स्ट डिनोमिनेटर से मल्टीप्लाई करें 2 × 5। आफ्टर दैट बिनी डिनोमिनेटर के डिनोमिनेटर में मल्टीप्लाई लिखो। ये शॉर्टकट मेथड है जेमें जेके चइबो क्रॉस मल्टीप्लिकेशन थी पहिरीं मथे इनके इन सां मल्टीप्लाई करणो है, इनके इन सां मल्टीप्लाई करणो है और ये डिनोमिनेटर इन सां मल्टीप्लाई करणो है। ठीक है, हां जवाब छा आयो 3 × 4 12 प्लस 2 × 5 10 एंड 2 × 2 8। घना थिया 22/8। ही जो फ्रैक्शन जवाब। अञा हिन जवाब के पाण सिंपल कर सकूं था कि हिन बिनी के को ब सेम टेबल लगे वो लगायो 2 जो टेबल लगे तो ये जो सिंपल जवाब आंसर है ताई पाण लिखदासी जैसे ता उनके डिवाइड थिए तो सिंपलेस्ट जेको थिए तो वो देनो आंसर। ही थियो आंसर के में फ्रैक्शन जो ऑपरेशन हिकड़ो डिवीजन में। फॉर एग्जांपल इते पाण होजे सबट्रैक्शन चइबो है माइनस के तो छा थींदो हाणे सियो सेम टू सेम हर शे सेम होंदी क्रॉस मल्टीप्लाई भी होंदी। सिर्फ जिते पाण एडिशन लिखी है उते पाण सबट्रैक्शन नहीं माइनस जी निशान ॾींदासीं 3 × 4 इते माइनस है इते माइनस ॾिनो पोइ 2 × 5 और 5 × 2 बोथ आर सेम डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई कयो। इहो छा थियो सेम मेथड आहे एडिशन ऐं सबट्रैक्शन लाइ। एडिशन एंड सबट्रैक्शन लाइ सेम मेथड सेम है, सिर्फ इते प्लस होंदो तो प्लस लिखंदासीं इते माइनस होंदो तो माइनस लिखंदासीं। ठीक है, तो साॻी जवाब आयो 12 - 10/8। हां 12 में 10 गया 2 बचा 2/8 केड़ो टेबल लगे तो बिनी के 2 जो टेबल लगे तो 1/4। ही जो सिंपल सादो जवाब ही थियो। त फ्रैक्शन जी एडिशन एंड मल्टीप्लिकेशन की थींदी हिते जो एडिशन जो साइन होंदो तो एडिशन ॾींदासीं हिन पासे मल्टीप्लाई सबट्रैक्शन जो होंदो तो सबट्रैक्शन ॾींदासीं। बिनी जो तरीक़ो पैटर्न सेम है क्रॉस मल्टीप्लाई कयो ऐं हे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई कयो जवाब अची वियो। ऐं लेंदी प्रोसेस जेको आहे एलसीएम जेके चइबो आहे उन मां फ्री थी वेंदा। अच्छा, हाणे अचो था पाण पढ़ूं फ्रैक्शन में मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन बिल्कुल सादी है, शॉर्ट एंड सादो तरीक़ो ॿुधायां थो त मल्टीप्लिकेशन कीअं थींदी आहे फ्रैक्शन में। मल्टीप्लिकेशन और फ्रैक्शन। ठीक है, को भी वर्ड नंबर लिखो फ्रैक्शन में मल्टीप्लाई साइन लिखो ऐं लिखो। हां मल्टीप्लाई लाए सिंपल तरीको है न्यूमरेटर सेकंड न्यूमरेटर फर्स्ट न्यूमरेटर पाण में मल्टीप्लाई करो ऐं डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई करो 2 × 5 पेन सिंपल लिखा दो 3 × 6 तो आंसर छा आयो 10/18। 10/18 ही जवाब थियो। अगर इन बिनी के को भी सेम टेबल लगे तो दोबारा पाण टेबल लगा न थींदी केड़ो टेबल लगे तो इनके 2 जो टेबल लगो 5 टाइम 2 जो टेबल लगो 9 टाइम। ये जो सादो जवाब। ये थी फ्रैक्शन जी मल्टीप्लिकेशन की हुई सिर्फ न्यूमरेटर से मल्टीप्लाई करना मथियारा
नंबर 5 मटे थींदा ऐं हेठां नंबर पाण मटे थींदा, आंसर अची वियो। ठीक। अच्छा हाणे चवंदा डिवीजन में, उहो बि तमामु सादी आहे, बिल्कुलु सिंपल आहे। डिवीजन में छा हूंदो आहे? अच्छा 7 नंबर लिखो, को बि लिखो नंबर। फॉर एग्जांपल में आऊं नंबर चेंज बि कंदो वञा थो त जीअं सम्झंदो। अगरि कंहिं बि ॿिनि फ्रैक्शन जे विच में डिवीजन जी साइन हुजे त पाण छा कंदासीं? पहिरियों नंबर सेम लिखो, फर्स्ट जेको फ्रैक्शन नंबर आहे उहो सेम रखो, डिवाइड खे मल्टीप्लाई में चेंज करियो ऐं जेको सेकंड फ्रैक्शन आहे उनखे न्यूमरेटर खे डिनोमिनेटर में लिखो ऐं डिनोमिनेटर खे न्यूमरेटर में लिखो। सिंधी में चइबो अंश ई छेद, माना जेको हिते पंहिंजो अंश आहे उहो हिते ईंदो छेद में ऐं जेको हिते छेद आहे उहो वेंदो हिते अंश में। मतिलबु हेठि वारो नंबर मथे लिखो ऐं मथे वारो नंबर हेठि लिखो। इनखे चइबो इनवर्स, इनवर्स लिखियो। छो त हिते पंहिंजा ऑपरेशन जी इनवर्स कई आहे। ही हिक ॿिए जा इनवर्स आहिनि, एडिशन ऐं मल्टीप्लिकेशन सेम नमूने सां ऐं प्लस ऐं माइनस इनवर्स आहिनि, ईअं डिवाइड ऐं मल्टीप्लाई हिक ॿिए जा इनवर्स आहिनि। हाणे छा थियो? डिवीजन मल्टीप्लिकेशन में चेंज थी वई। हाणे सिंपल अची वियो पाण मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन कीअं करे आया आहियूं? हाणे मथे वारो नंबर पाण में सब मल्टीप्लाई करियो, हेठि वारो नंबर पाण मल्टीप्लाई करियो। 18/62। अच्छा ॿिनी नंबर खे को टेबल लॻे थो? हा बिल्कुलु लॻे थो, 9/8। ये थियो जवाब सिंपल। त छा थियो? फ्रैक्शन में एडिशन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन ऐं सब्ट्रैक्शन चारे ऑपरेशन पाण 10 मिनट जे अंदर सब करे छॾिया। थैंक यू।